गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। अॼु चौधारी गणपति बप्पा जी मौज लगी पई आहे। असां सभु गणपति बप्पा के ॾहनि ॾींहंनि लाइ पंहिंजे घर वठी ईंदा आहियूं। खूब सेवा सत्कार कंदा आहियूं ऐं पोइ शीतल जल में उन्हनि जो विसर्जन कंदा आहियूं। पर छा तव्हांखे ख़बर आहे कि ही प्रथा कीअं चालू थी? गणपति बप्पा खे असां घर में छो वठी ईंदा आहियूं? त अॼु हो ॿुधूं था। ॻाल्हि महाभारत जे समय जी आहे, जॾहिं महर्षि वेदव्यास चाहींदा हुआ कि मां महाभारत के लिखां। त महाभारत एॾी विस्तृत हुई कि हुनखे अखरनि में लिखणु ॾाढो ॾुखियो कमु हो। त हुननि गणपति बप्पा खे प्रार्थना कई कि ही कमु तव्हांखां सवाइ ॿियो केरु कान करे सघंदो। गणपति बप्पा उन लाइ हा कयो। जॾहिं हू गणपति बप्पा महाभारत लिखणु चालू कयो त हुन विच में हुननि खे रुकणो कान हो ऐं हुननि निरंतर ॾींहं राति महाभारत लिखणु चालू कई हुई। कुझु समय थियो त गणपति बप्पा जे शरीर मां पसीना वहणु लॻा। जॾहिं महर्षि वेदव्यास हुननि खे हथु लाथो त हुननि जो शरीर ॾाढो तपियो पिए, शरीर जो तापमान वधंदो पियो वियो। त हुननि गणपति बप्पा जे शरीर ते आली मिटी जो लेप लॻाए छॾियो जीअं शरीर में ठंडक रहे। गणपति बप्पा पंहिंजो कमु निरंतर कंदा रहिया। 10 ॾींहंनि में महाभारत लिखण जो कमु पूरो थियो। हुन समय ताणी शरीर जी मिटी बि एॾी सुकी वई हुई कि हू लवंदी वई। हुन समय महर्षि वेदव्यास हुननि खे खणी करे शीतल जल जे अंदरि विराजमान करायूं। उहे हुननि जो शरीर जो तापमान घटि थियो। त इहो ई प्रथा तॾहिं खां हली रही आहे कि असां गणपति बप्पा खे पंहिंजे घर में विहारींदा आहियूं ऐं 10 ॾींहं उन्हनि जी शेवा आराधना करे 10 ॾींहं हुननि खे शीतल जल में विसर्जित कंदा आहियूं। गणपति बप्पा पाण विघ्नहर्ता आहिनि। त चवंदा आहिनि कि जीअं महर्षि वेदव्यास गणपति बप्पा खे पानी में विझी करे हुननि जे शरीर जो तप घटि कयो हो, उअं ई गणपति बप्पा खे जेको बि शेवा कंदो आहे, विसर्जन कंदो आहे, गणपति बप्पा हुननि जा सभु विघ्न दूरि कंदा आहिनि। त ईअं ई गणपति बप्पा जी शेवा कंदा रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ, कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।